हैदराबाद में बराबरी पार्टी पाकिस्तान पारां महांगाई खिलाफ हैदराबाद प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डॉक्टर असगर मेमण, सजाद अली गोरड़, मुनीश कुमार ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में कारकुननि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी महांगाई खिलाफ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा हुकूमत अवाम सां महांगाईअ जे ख़ात्मे जो वाइदो करे आई हुई, पर हाणे इहे पंहिंजी हुकूमत में ॻाटे तोड़ महांगाई करे रहिया आहिनि, जंहिं करे अवामी मुश्किलातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त महांगाईअ जे तूफ़ान खे ख़त्म करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। शहदाद कोट में सिंध सेक्युलर स्टडी फोरम तरफ़ां इनकलाबी अॻवान कामरेड ॼाम साकी जी 5 वरसी मल्हाई वई। लेबर हाल में कोठायल वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे वहाब पंडराणी, कामरेड उर्स सीलरो, दाद बलोच ऐं ॿियनि चयो त कामरेड ॼाम साकी पोरियतुनि जे हक़नि लाइ पूरी ज़िंदगी अर्पे छॾी। हिन अवामी जिदोजहद एवज़ केतिरियूं रियासती अज़ियतूं सठियूं ऐं दिलेरीअ सां मुक़ाबलो करे पाकिस्तान में तरक़ी पसंद सियासत खे नरवार करे जिदोजहद जी अॻवानी कई। अॻवाननि चयो त अॼु जी हालतुनि में कामरेड ॼाम साकी जहिड़े बहितरीन लीडरनि जी मुल्क खे सख़्त ज़रूरत आहे। हिननि वधीक चयो त कामरेड ॼाम साकी ज़ुल्म ख़िलाफ़ वेड़ जो नालो ऐं शाही किले जो फातिह हो। संदसि जिदोजहद नौजवाननि लाइ मशल राह आहे। हिननि चयो त ॼाम साकी अयूब ऐं ज़िया जे मार्शल लॉ जो मुक़ाबलो कयो। हू पाकिस्तान जे मज़लूम तबके जी जिदोजहद जो आवाज़ हो। उन मौक़े ते दीदार सुमरो, सिकंदर सीलरो, सिद्दीक अबड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। बटाणी में घरनि ते पुलिस जी चढ़ाई करण ते औरतुनि, मर्दनि, ॿारनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॻोठ अलाॾितो मज़ारी जे रहवासियुनि मोहरम मज़ारी, मियादाद शाहगुल, मलूका ख़ातून, सीमल ख़ातून मज़ारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मियाणी एंड बटाणी पुलिस बिना जवाज़ घरनि मथां चढ़ाई करे चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पामाल करे औरतुनि मथां तशदुद कयो आहे। हिननि चयो त मियाणी पुलिस असां खां 20 लख रुपया रिश्वत घुरिया, जेके न ॾियण ते 15 मेहूं ऐं 5 ढगियूं काहे वई आहे। हिननि चयो त असां पोरियत हारी आहियूं, असांजे मथां कंहिं बि क़िस्म जो को केस दाख़िल थियल नाहे। मियाणी पुलिस हरूभरू असांजे घरनि मथां चढ़ाई करे ज़ुल्म कयो आहे। हिननि SSP कश्मीर खां मुतालबो कयो त बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई कंदड़ मियाणी पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे माल वापसि करायो वञे।